मीरपुर माथेलो में 20 ॾींहं अॻु पुलिस एहलकार इब्राहिम चढ़ड़ ऐं संदसि घरवारी पुट जे रिश्ते लाइ पनो आकिल जे कचे वारे इलाइक़े में घुराए धाड़ेलनि तरफ़ां अगवा कयो वियो हो, जंहिंजी आज़ादी लाइ मासूम ॿारनि तोड़े वारसनि प्रेस क्लब पहुची एहतजाज कयो। एहतजाज में शरीक मुग़वी जे संदसि पुट ज़ुल्फ़कार चढ़ड़, इम्तियाज़ अली, अली हसन चढ़ड़ ऐं वारसनि जो चवणु आहे त 20 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस असांजे वालिद ऐं माउ खे बाज़ियाब करण में का बि संजीदगी नाहे ॾेखारी ऐं न ई मदद करण लाइ तयारु आहे। संदन चवणु आहे त केतिरा भेरा SSP घोटकी सां खेसि मुलाक़ात कई आहे, पर हर रोज़ बाज़ियाब करण जा पिणु दिलासा ॾेई रहियो आहे। रोज़ दिलाता रहे तो अॼु 21 ॾींहुं आहे, को SP ऑफिसर मारे को लड़ी ना आयो आहे। मां भला कंहिंखे तंहिंजे करे जामी अबू असांजा बाज़ियाब न थी सघिया ऐं पुलिस असांखे डेली दिलासा ॾिए थी अॼु न सुबुह। पुलिस जो हेड कांस्टेबल मोहम्मद इब्राहिम चढ़ड़ ऐं हुनजी घरवारी खे 21 ॾींहं थी विया आहिनि, जंहिंखे धाड़ेल अगवा करे विया आहिनि, पर पुलिस कख भनी बीणो बि न कयो आहे। हुननि एहतियाज कंदे चयो त असां ग़रीब आहियूं, 50 लख भुंग किथां आणियूं। IG सिंध, DIG सक्खर, SSP घोटकी खे अपील कई आहे त असांजे बाबा ऐं अमड़ खे खेनि जल्द बाज़ियाब करायो वञे। कैमरामैन रशीद शेख सां गॾु अशरफ बुखारी, सिंध TV न्यूज़, मीरपुर माथेलो।